दिगड़ी में सस्ते अघ ते अटो ख़रीद करण वारे स्टॉल ते अटो न पहुचण खिलाफ़ शहर ऐं आसपास के मुख़्तलिफ़ ॻोठनि खां अटो ख़रीद करण लाइ पहुतल सवे मर्दनि औरतुनि ऐं मासूम ॿारनि बाईपास ते धरणो हणी टायरनि खे बाहियूं ॾेई रोड ब्लॉक करे छॾियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर सैयद नवीद शाह मूजिबि अॻुवाणनि जो चवणु हो त गुज़िरियल हिकु हफ़्ते खां स्टॉल ते चकर काटे थकिजी पिया आहियूं, पर खेनि अटो न पियो ॾिनो वञे। इंतिज़ामिया कूड़ियूं दावाऊं करे रही आहे त रोज़ानो 3 खां 400 अटे जा कटा स्टॉल ते ॾिना वञनि पिया। हिननि वधीक चयो त रोज़ाने 150 कटा स्टॉल ते मनपसंद माण्हुनि खे ॾिना वञनि था। सवे मर्द औरतूं ऐं मिस्कीन माण्हू ख़ाली हथे घर मोटी वञनि था। लाड़काणे में धरती धणी तहरीक पारां सिंध अंदर अटे जी खोट खिलाफ़ जिना बाग ते एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर अहमद मुश्तबा मूजिबि हिन मौक़े ते अॻुवाणनि नज़र अली मुगेरी, निसार लाशारी, जावेद लाशारी, लाड़काणो समाजी इतिहाद जे ज़िले सदर हाफ़िज़ बशीर अहमद शेख ऐं ॿियनि चयो त सिंध हुकूमत जी नाअहली सबबि सूबे जे ॿियनि शहरनि जीअं लाड़काणे में बि अटे जो अघु चोट चढ़ी वियो आहे, जंहिं करे ग़रीब माण्हू ॿिनि वेलनि जी मानी खाइण खां महरूम थी विया आहिनि। हिननि मुतालबो कयो त फौरी तौर ते वधंदड़ महांगाईअ ते ज़ाब्तो आणे अटे जे अघ में घटिताई करे ग़रीब अवाम खे जीअण जो हक़ ॾिनो वञे। कोट गुलाम मोहम्मद में महांगाई खिलाफ़ शहरनि पौरियतुनि ऐं समाजी वर्करनि रैली कढी धरणो हणी सख़्त नारेबाज़ी कई। SS न्यूज़ जे रिपोर्टर भगवान दास मूजिबि कामरेड नीम दास, क़ौमी अवामी तहरीक जे अॻुवाण कामरेड राज़ोमल, आसन भील, मल्हार ख़ासखेली ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त कोट गुलाम मोहम्मद में अटे जो रेट 6000 फ़ी मण विकिरो थी रहियो आहे, जॾहिं त चकिन ऐं फ्लोर मिल्स मालिकनि अटे जो मनपसंद अघु मुक़ररु करे छॾियो आहे। हिननि चयो त सिंध हुकूमत अटे जो अघु वधाए असांजो जीअण जंजाल करे छॾियो आहे। असांजा बचा बुखूं काटण ते मजबूर आहिनि। बेरहम सिंध हुकूमत गोदाम जी कणक फ्लोर मिल मालिकनि खे कमीशन एवज़ ॾेई रही आहे। मटियारी में डिप्टी कमिश्नर ऑफिस आॾो धरती धणी तहरीक पारां महांगाई ऐं अटे जे बहिरान ख़िलाफ़ नसरपुर चौक खां एहतजाजी रैली कढी धरणो हयो वियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर नवीद ख़ासखेली मूजिबि एहतजाज जी अॻुवाणी धरती धणी तहरीक ज़िले मटियारी जे सदर दिलदार खोसो, वाहिद जान मरी, ख़ालिद खोसो, ज़ुल्फ़िकार ॾेथो ऐं ॿिया करे रहिया हुआ। मुज़ाहिरीन पारां हुकूमत ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। अॻुवाणनि मीडिया खे ॿुधायो त मौजूदा हुकूमत केतिरनि ई महीननि खां ग़रीबनि खे बुख ऐं बदहालीअ खां सवाइ कुझु नाहे ॾिनो। पूरे मुल्क में अटे जो बहिरान आहे, ग़रीब माण्हू हाणे ख़ुदकशियूं करे रहिया आहिनि। हिननि चयो त इम्पोर्टेड हुकूमत खां मुतालबो था करियूं त फौरी तौर अटे जे बहिरान खे ख़तमु कयो वञे, ॿी सूरत में पूरी सिंध जो अवाम हुकूमत ख़िलाफ़ रोडनि ते निकिरंदो। नाज़रीन, समूरे मुल्क जियां सिजावल में शहरी सस्ते अटे लाइ परेशान थी विया आहिनि, जॾहिं त यूटिलिटी स्टोर ते बि अटो अणलब आहे। दुकानदार अटो 150 खां 160 रुपया किलो विकिरो करे रहिया आहिनि। वधीक रिपोर्ट करे रहियो आहे शहरनि वटि मौजूद सिजावल खां SS न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल रशीद। अटे जी क़ीमतुनि में इज़ाफ़े सबबि हिते गरीब ऐं मज़दूर तबिके जा शहरी सख़्तु परेशानी में मुब्तला थी विया आहिनि। समूरे मुल्क जा सुजाल में बि अटो 160 रुपया किलो विकामिजी रहियो आहे। उन हवाले सां हिते कुझु शहरी मौजूदु आहिनि, वधीक उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं था त उन्हनि जो छा चवणु आहे। जे क़ीमतुनि में जो कमी करे आवाम खे जीअण जो हक़ ॾिनो वञे। इमरान ख़ान जी हुकूमत में 60 रुपया किलो अटो हो, तॾहिं इहे लॉन्ग मार्च करे ऐं वॾी वाह वेला करण वारा अॼु किथे लिकी वञी वेही रहिया आहिनि। अॼु आवाम खां जीअण जो हक़ खसियो वियो आहे। ऐं उनखे हुकुमराननि खे अपील थो करियां त ख़ुदा जो ख़ौफ़ करियो, अलाह खां ॾिजो, हेॾो ज़ुल्म थी रहियो आहे। वधीक महांगाई 100 सैकड़ो मथे थी आहे, 160 रुपया आहे। शर्म करियो, हया करियो, हुन मिसकीननि खे जीअण जो हक़ ॾियो। 500 रुपया तारीख़ वारो उहो छा पंहिंजे बचनि खे पढ़ाईंदो। तव्हां हिननि जो ॻाल्हियूं ॿुधो। हिननि जो चवणु आहे त इमरान ख़ान जी हुकूमत में 60 रुपया किलो अटो हो, जॾहिं त हिन वक़्तु मौजूदा हुकूमत 160 रुपया किलो अटो करे छॾियो। असीं मज़दूर तबिके जा माण्हू आहियूं, मज़दूर तबिके सां वाबस्ता आहियूं। 500 खां 600 रुपया दिहाड़ी कमायूं था। असीं पंहिंजे बचनि जी करियूं या पंहिंजे पेट जी करियूं। हिननि मौजूदा हुकूमत खां मुतालबो कयो आहे त अटे जे वधंदड़ रेटनि ते कंट्रोल कयो वञे। कैमरा टीम सां गॾु अब्दुल रशीद ख़ासखेली SS न्यूज़ सुजावल। बल्दियात वारे सूबाई वज़ीर सरदार सलाम मोहम्मद बोताणी चयो आहे त हिननि अवाम जे बिना फ़र्क़ जी ख़िदमत कई आहे। पीपल्स पार्टी सदाईं अवाम जे हक़नि लाइ जा खोड़ियो आहे। SS न्यूज़ जे रिपोर्टर मोहम्मद अनवर लहड़ी मूजिबि बोताणीअ जे काफ़िले जे सीनियर ऐं क़बाइली अॻुवाण मीर सफ़दर ख़ान मक्सी पारां बल्दियात वारे सूबाई वज़ीर सरदार सालिह मोहम्मद बोताणीअ जो हुब पहुचण ते शानदार इस्तक़बाल कयो वियो।
उन मौके ते यूथ अगवान मोहसिन, नवाबज़ादा मीर सैफुल्ला खान मक्सी, न्याज़ खान मक्सी, जनरल काउंसलर सरवर मक्सी ऐं ॿिया बि मौजूद हुआ। अगवाणनि ॻाल्हाईंदे चयो त सरदार साले मोहम्मद भोताणी जूं कोशिशूं कंहिंखां ॻुझियूं न आहिनि। हिन हमेशह आवाम जी ख़िदमत कई आहे ऐं हुब जे अवाम खे पंहिंजो सम्झो आहे। खैरपुर में डिग्री कॉलेज ठहरीअ जे उस्तादनि ऐं शागिर्दनि बदअमनी ऐं कॉलेज मां 5 भेरा चोरी थियण वारे वाक़िअनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। SS न्यूज़ जे रिपोर्टर मोहसिन भट्टी मूजिबि मुज़ाहिरीन चयो त ठेड़ी शहर में मुसलसल बदअमनी सबबि सख़्त परेशान आहियूं। कॉलेज मां 5 भेरा चोरी थी चुकी आहे, पर पुलिस चोरी वापसि कराइण में को बि किरदारु अदा न कयो आहे। हिननि चयो त कॉलेज में चोरियुनि सबबि ख़ौफ़ वारी सूरतहाल पकड़ियल आहे। नोटिस वठी खैरपुर शहर समेत ठेड़ीअ में बि अमन अमान जी सूरतहाल खे बहितर बणाइण लाइ क़दम खंया वञनि। नाज़िन टंडो जाम लॻ ॻोठ हैदर शाह में SS न्यूज़ जे सॾ ते सैयद हाउस ते सैयद शकील अहमद शाह पारां मच कचहरी कराई वई। मच कचहरी में सुगड़नि पारां लतीफ़ जा बेत चई ख़ूब दाद वसूल कयो वियो। फनकारनि पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो पिणु कयो। उन हवाले सां ॾिसूं था SS न्यूज़ जे रिपोर्टर करीम दाद थीम जी ही रिपोर्ट। सकाफ़ती सिंधी सकाफ़त के उजागर करण जे लाइ ही असां मच कचहरी रखी आहे। ही असांजी हिकिड़ी पुराणी हिकिड़ी निशानी आहे जेका हिन वक़्तु आहिस्ते आहिस्ते थोरी हिकिड़ी माण्हू खां विसरंदी पई वई, पर असां चाहियो त हिन खे वरी नई सर उनखे उजागर कजे ऐं माण्हुनि खे इहा ख़बर पए त असांजो सिंध जी सकाफ़त जो मच कचहरी हिकु हिसो आहे। तमामु भली मच कचहरी ठही आहे। अहिड़ियूं मच तक़रीबन थींदियूं रहनि ऐं तमामु जेको माहौल आहे उहो साज़गार थियो वञे, ख़ुशि थियो वञे। जे गैप्स आहिनि इंसाननि जा उहे ख़तमु थियो था वञनि ऐं हिकिड़ो कल्चर आहे उहो बि उजागर थिए थो। सकाफ़त जे हवाले सां ऐं अहिड़े दौर जे हवाले सां अहिड़ा मोहबती मेला रचणु तमामु ॾुखियो आहे हिन दौर में। असीं उमेद था करियूं त सभई जेके साहिब हैसियत माण्हू आहिनि उहे इनशाला ईअं ई ॻोठनि जूं गॾिजाणियूं कंदा रहंदा ऐं इहे मोहबतूं जेको आहे सो वंडींदा रहंदा। ॾाढी ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे जो अॼु सभु जेको ॻोठाणा गॾु थिया आहियूं। सिंध जी सकाफ़त असांजी रत में शामिलु आहे। माना असीं पाण सिंधी आहियूं जेको जंहिं सकाफ़त खे जेको माना ॾिसे थो त असांजी जेको पंहिंजी सकाफ़त आहे उहा अॼु खां 5000 साल पुराणी आहे। पाकिस्तान ठहण खां बि अॻु जी सकाफ़त आहे इहा असांजी। कल्चर जेको आहे पंहिंजी सिंध जी उहा सिंध जे न पर जेके बि ज़िंदा क़ौमूं जेके आहिनि उहे पंहिंजे कल्चर खे हमेशह यादि रखनि थियूं। ऐं सिंध में असां वटि त हीअ शइ हाणे आहिस्ते आहिस्ते इलाही घटिजी वई आहे बनिस्बत जेको आहे सो पहिरीं जे। आउं त नौजवान नसल खे चवंदुसि त हीअ जेका पंहिंजी सकाफ़त आहे पाण भले केतिरी बि तरक़ी करे वञूं दुनिया में केतिरो अॻिते वञूं हर लिहाज़ खां, पर पंहिंजे कल्चर खे विसारणु न खपे। हीअ जेके कचहरियूं आहिनि हीअ क़ाइम ऐं दाइम रहनि। हीअ लतीफ़ सरकार बि असांखे इहा हिदायत ॾिनी आहे त हीअ कचहरियूं क़ाइम हुजनि। हीअ अॼु शकील शाह जा थोरा आहिनि, सॼी संगत खे गॾु कयो आहे, दोस्तनि खे इलाइक़े खे पाड़े पती खे। इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे।